बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथी दोस्तों, जीअं त असां अब्बास फार्म ते मौजूदु आहियूं ऐं हीअ वैरायटी MR2 आहे। जेके नयूं वैरायटियूं आहियूं उन्हनि में हिन वैरायटी जो बि शुमारु आहे। ऐं जेके ट्रिपल जीन वैरायटियूं हिन साल लॻियूं आहिनि पंहिंजे सिंध में मुख़्तलिफ़ जॻहनि ते, त उन्हनि में शेडिंग जाम थी आहे ऐं काफ़ी जिन्सूं जेके आहिनि से मूं वटि लॻल आहिनि, जंहिंमें केंज़ो वारियूं आहिनि 323 324 ऐं उन खां सवाइ TD ज़मज़म आहे ऐं BS 313 आहे। बहरहाल अहिड़े क़िस्म जूं या 333 आहे। उन्हनि जे निस्बत जेकॾहिं आउं चेक कयां थो हिन वैरायटी खे MR2 खे, त माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह हिन में जेको आहे सो गोगड़ो जाम आहे, यानी शेडिंग कोन अथसि को। हीअ ॾिस क्लियर कट त हिनखे अॼु हीअ 16 अप्रैल जी पोखी आहे, यानी लॻभॻि 7-8 ॾींहं थिया आहिनि। अॻिते अच त हिन जेको तव्हां ॿूड़ो ॾिसो त हुन में गोगड़ो तमामु घणो आहे। हीअ ॾिसो न, जीअं किरस खे असां ॾेखारींदा आहियूं त उन में शेडिंग कोन थींदी आहे, हिन में शेडिंग कोन्हे। गोगड़ा बाक़ाइदे जेके ठहनि पिया उहे पका थींदा वञनि पिया ऐं अल्हम्दुलिल्लाह सुठे नमूने सां वञे पई। बाक़ी मर्द जेको आहे अची मख वग़ैरह थोरी घणी उहा आहे, बाक़ी एॾो मसइलो घणो कोन्हे। बाक़ी हीअ ॾिस न, क्लियर ॾेखार त हिन में वैरायटी में जेके बि तव्हां ॿूटा ॾिसंदो त उन्हनि में घणो आहे माना माल। यानी जेके वैरायटियूं पंहिंजो ट्रिपल जी जूं आहिनि उन्हनि में जेकॾहिं आउं कंपेयर कयां, भेट कयां हिन साल में, त हिन वैरायटी में माल जाम लॻे पियो MR2 में। छो त हिन में हिकिड़ो त हीअ केतिरा गोगड़ा आहिनि, जेके माना तव्हां ॾिसो पन पिन जो वॾो आहे। ऐं ॿी हीअ त हिन जी जेका निशानी अथव इहा अथव त हीअ येलो पोलन में आहे। हेॾा पिया ॾेखार, येलो पोलन आहे, यानी हिन जो गुल आहे उहो येलो माना येलो टाइप आहे। हीअ हिन जी ओरिजिनल निशानी आहे। हेॾा अॻिते अच, हीअ ॾिसो न, हीअ जेके ॿूटा पाण ॾिसंदासीं ईअं न आहे त छिटे दड़नि में, पर घाटनि में या ॿिए हंधि सभिनी में माल ज़बरदस्त लॻो आहे। केतिरो माल लॻो आहे MR2 में। ऐं जेकॾहिं बाबा हितां खीरो ॾेखार, खीरे में बि किथे शेडिंग कोन्हे को, हरू भरू तव्हांखे नज़र न ईंदी। का 19-20 दफ़ो हीअ थींदी रहंदी आहे सभिनी वैरायटियुनि में। त जेके सिंगल जीन वैरायटियूं आहिनि उन्हनि में किरस अॻिते वञे पई हिन वक़्तु ताणी 70-80 ॾींहंनि में जेका ॾिसूं पिया। ऐं ट्रिपल जीन जेके वैरायटियूं आहिनि उन्हनि में सभ खां वधीक अॻिते जेको आहे सो इहे MR2 वञे पई ऐं तमामु माना हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो त ग्रोथ भली अथसि ऐं मिक्सिंग बि एतिरी कोन अथसि जो नई न्यू वैरायटी आहे ऐं हिन ब्लैक शिप में आहे, यानी कारे कलर में आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु वञे पई। ऐं मुंहिंजो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हांखे वैरायटियुनि जे बारे में ॼाण ॾियां, त तव्हां वटि असां वटि जेके वैरायटियूं आहिनि उहे हिन गर्मी जी मौसम में कीअं परफॉर्म कनि पियूं, त उनजे बारे में जेका मालूमात आहे उहा तव्हां दोस्तनि सां रोज़ जे बुनियाद ते वंड कंदा आहियूं। उमेदु त तव्हांखे जेको आहे सो इहा ॻाल्हि पसंदि ईंदी ऐं कंहिंजो को सुवाल हुजे त इनबॉक्स में पुछी सघे थो। महिरबानी।